बिरासती मां ख़बर ईंदा लुत क़ौमी शाहरा बाईपास भरिसां पीर कोंडी खां ॾींहं ॾिठे जो मुबैना तौर 2 हथियारबंद फोरो हथियारनि जे ज़ोर ते ॻोठाणे मोटरसाइकिल सवार सलीम भट्टी ऐं खान भट्टी खे ज़ख़्मी करे 80,000 रोक रक़म फुर करे फरार थी विया। ईद वेझो ईंदे ई बिरासती ऐं आसपास जे लिंक रोडनि ते बदअमनी अरूज ते पहुची वई। पुलिस अगोर निंड सुतल शहरनि में ॻणती जी लहर छाइजी वई। उन सिलसिले में ज़ख़्मी सलीम भट्टी ॿुधायो त मां बिरासती खां बैंक मां पगार जा पैसा कढराए मोटरसाइकिल ते सवार थी ॻोठ वञी रहियो हुयसि त बाईपास भरिसां पीर कोंडी खां ओचितो 2 मोटरसाइकिल सवार हथियारबंद फायरिंग करे ॾिनी ऐं बीहण जो चयो, जंहिं बाद फोरू असांखे पिस्टल जा कंदाक जा धकणी रोक रक़म 80,000 रुपया फुर करे फायरिंग कंदा फरार थी विया। ॿिए पासे बिरासती ऐं आसपास में बदअमनी अरूज ते पहुची वई है। मुख़्तलिफ़ लिंक रोडनि तां इलाइक़े वासियुनि खां फ्रू थियण महमूल बणिजी वियो आहे, पर बिरासती पुलिस अमन अमान कराइण में मुकमिल तौर नाकाम थी वई है। ॿिए पासे शहरनि में ॻणती जी लहर छायल आहे। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131090। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।